अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? मुंहिंजो नालो शहज़ाद अली आहे, पाण सिंधी आहियां। हीअ गाॾी आहे 2021 मॉडल। हिन एल्टो में AC लॻल आहे, एयर कंडीशन, जंहिंखे AC चइबो आहे, एयर कंडीशन बि चइबो आहे। ऐं हिन खे तव्हां कन्वर्ट करे सघो था छा में, हीटर में। कीअं थींदो उहो तव्हांखे मां सम्झाईंदुमि। गाॾी स्टार्ट कयमि, गाॾी स्टार्ट खां पोइ बाक़ाइदगी सां AC वारो सेम उहो ई नंबर आहे, AC लिखियलु आहे। AC हे ऑन कई, ठीकु आहे, ऑन कई, हे साईं 1 2 जेतिरी स्पीड पाण हलाए सघो था। पंखो आहे, हीअ पंखे जा पर हलंदा आहिनि स्पीड ते, ठीकु आहे। ऐं हीअ जेके निशान आहिनि त 1 2 3 4 5, पोइ तव्हां हेठों मथों माना हवा अचे या तव्हां चओ था त बाबा हाणे सिर्फ़ु मथां ई हिन परनि मां हवा अचे, जीअं मथां पर हूंदा आहिनि, हेठियां बि हूंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। पर हीअ जेको आहे त C ते AC, H ते माना H माना आहे त माना हॉट माना आहे त गरम। हिन खे तव्हां बाक़ाइदगी सां हीअं फेराईंदो, हीअं फेराए बाक़ाइदगी सां हीअं फेराईंदो, फेराए ओ H ते आणींदो। हीअ H ते बराबरि आयो, हीअ गरम हवा थी वई, बाक़ाइदगी सां गरम हवा माना हीटर थी वियो, सम्झो साईं। हे सिर्फ़ु इहो ई मौज़ू हुयो त AC खां कन्वर्ट हीटर में थींदी ॻाल्हि। कीअं AC थींदी उहा तव्हांखे मां सम्झायुमि। अल्लाह हाफ़िज़।